अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्सिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा वख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वनिसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। या अय्युहन्नासु इन्न वअदल्लाहि हक़्क़ फ़ला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर। या अय्युहन्नासु अंतुमुल फ़ुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। हर किस्म की हम्दो सना वदाई वाखान अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए ला तादाद अणगण्या बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनी ज़ात मुक़द्दस ते वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम। अवां के ख़बर होंदी त गुज़रियल गुज़िश्ता जुम्मतुल मुबारक जे खुतबे में असांजो उन्वान छा हुयो। जेकॾहिं असां उन्हीअ जुमे जे खुतबे में हाज़िर दिल हाज़िर दिमाग़ तवज्जो सां वेठा हूंदासूं ऐं तवज्जो ॾिनो हूंदोसीं सम्झण जी कोशिश कई हूंदीसूं त यकीनन ख़बर हूंदी
त अॼु उन मौज़ू उन उनवान जी ॿी क़िस्त आहे। उहो मौज़ू ऐं उनवान इहो हुयो, इबादत अल्लाह जी करणी आहे ऐं इबादत आहे छा, ऐं उन इबादत जी दावत व तबलीग अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जॾहिं पेश कई त अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन सां टक्कर खाइण वारा केर हुया। अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत जो पहिरियों जेको नुक़्ते तौहीद आहे, वहदानियत आहे, उन नुक़्ते के पेश करण ते करे कहिड़ा माण्हू हुया जिन्हनि अल्लाह जे बुरगुज़ीदा नेक सालिह पैगंबरनि सां बि टक्कर खाधो, पर सिर्फ़ ॻाल्हियुनि जी बुनियाद तणी हद तणी एतराद ऐं इनकार कोन रहियो, बल्कि अमली मैदान में भी अॻिते रहिया। अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन खे तरह तरह जो तकलीफ़ूं बि ॾिनऊं, अदियतूं बि ॾिनऊं। अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन खे हिजरत करण ते बि मजबूर करे छॾियऊं, ऐं जिन्हनि माण्हुनि अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन जी ॻाल्हि खे मञी करे तस्लीम करे उन ते अमल करणु शुरू कयो त उन्हनि ते बि केॾा उन्हनि कीसो ज़ुल्म कया। अल्लाह रब्बुल आलमीन जे अंबिया ऐं रसूलनि मञा गुज़िश्ता जुमअतुल मुबारक में मिसाल तौर बयान कयोसीं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे विच ते तक़रीबन 10 ज़माननि जो फ़ासिलो ऐं फ़र्क़ु आहे। त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ौत थियो, विच में 10 ज़माना 10 कर्न 10 सदियूं गुज़रियूं, पोइ नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आया। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे पैदा थियण खां कुझु ई वक़्तु क़बल पहिरियां माण्हुनि शिरक में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु शुरू करे छॾी। यानी कि हज़रत नूह ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ईअं सम्झो त जेको विच ते फ़ासिलो ऐं फ़र्क़ु आहे, अरसो ऐं मुद्दत आहे, वक़्तु आहे, उन जे अधु या अधु खां वधीक वक़्त में माण्हू तौहीद वारा हुया, मुवहिद हुया, हिक ई दीन ते, हिक ई तौहीद ते, हिक ई अल्लाह जी इबादत करण वारा हुया। कुझु अरसो क़बल उन्हनि माण्हुनि मंझि जॾहिं नेक सालिह माण्हू फ़ौत थी विया हलिया, जिन्हनि जा अल्लाह करीम क़ुरान पाक में नाला भी ज़िक्र कया आहिनि। फरमाई त नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा जेके अरड़ा क़ौम वारा हुया, वॾेरा, पैसे वारा, सरदार, दौलतमंद, उहे ॿियनि खे चवण लॻा जेके उन्हनि वॾेरनि जे चए में हुआ चमचा, वक़ालु ला तदरुन्न वद्दन वला सुवाअ वला यगूथ व यऊक व नसरा। ॿुधो सरदारो ऐं सरदारनि जे पोयां हलण वारो, तव्हां वद खे बि नाहे छॾिणो, सुआ खे बि नाहे छॾिणो, यगूथ खे बि नाहे छॾिणो, यऊक खे बि नाहे छॾिणो, ऐं नसरा खे बि नाहे छॾिणो। इहे छा हुया? इहे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे दीन ते हलण वारा जेके माण्हू हुया, उन्हनि मञा नेक सालिह माण्हू हुया, अल्लाह जा वलियो बुरगुज़ीदा, अल्लाह करीम जा बाना हुया। जॾहिं उहे इबादतूं करे फ़ौत थी विया हलिया त पोइ छा थियो? जो उन्हनि जा जेके हम असर माण्हू हुया, उन्हनि जा रिश्तेदार हुया, उन्हनि जा मक़बरा ठाहे करे उते वेहण लॻा ऐं उन्हनि जी बार बार ज़ियारतूं करण लॻा, तां त इन्हनि जी ज़िंदगी मज़ा असां मानूस रहूं, इन्हनि जी ज़िंदगी असांखे यादि रहे ती अल्लाह जे मामले में, अल्लाह जी तौहीद जे मामले में, अल्लाह जी इबादत जे मामले में केतिरे क़दुरु अकबरा हुया। बार बार उन्हनि जूं ज़ियारतूं कंदा हुया, वांदकाईअ फुर्सत में उते वेही बि रहंदा हुया, पर कंहिं क़िस्म जी का बि क़ब्र परस्ती वारी हरकत कोन कंदा हुया, का शिरक वारो को कम, का
निशानी का हरकत कोन कंदा हुया। जॾा उहो नस्ल फोत थी वियो पोयां ॿियो नस्ल आयो शैतान, जंहिंजे बारे में अल्लाह करीम कुरान में बयान फरमायो आहे। पहिरियां बयान बि कयोसीं त शैतान चयो त अल्लाह करीम फरमायो त इंसानो अल्लाह जो वाइदो हक़ अथव, बेशक शैतान जो दुश्मन अथव। शैतान खे मौक़ो मिली वियो, छो जो शैतान जो ऐलान जंग चल हुयो। असां मुसलमाननि पंहिंजे हक़ीक़ी दुश्मन खे सुञातो ई कोन्हे को, पंहिंजे हक़ीक़ी वेरी खे सुञातो ई कोन्हे को। उन जे पोयां राति ॾींहुं हर वक़्तु हर सेकंड उन जे लबैक लबैक चई करे हलंदा पिया वञो। ऐं उन पाण बि ज़िक्र कयो आहे सूरत इब्राहिम खे खणो 13 बारे में अल्लाह करीम फरमायो जॾहिं क़यामत वारे ॾींहुं फ़ैसिलो थी वेंदो हलियो न, पोइ जेके शैतान जा पैरोकार हूंदा जिन्हनि दुनिया में पंहिंजी मन मस्ती सां मर्ज़ी सां अल्लाह जे कानून जी मुखालिफ़त कंदे शैतानी कम कंदे शैतानी पैरोकारी कंदे ज़िंदगी गुज़ारे आया हूंदा न, पोइ शैतान उनखे छा चवंदो, भई मूं तव्हांखे दावत ॾिनी, तव्हां मुंहिंजे पोयां लॻी पियो, मूं जो तव्हां ते को ज़ोर ज़बरदस्ती त कान हुई, मूं तव्हांखे मिनथूं कोन कयूं, न को तव्हांखे को ॿधमि को डंडा ठोकियमि, न को मजबूर कयमि। मूं सॾु कयो, हिन में मज़ो अथव, हिन में सुकून अथव, हिन में राहत आहे, एॾही छा आहे ज़िंदगी जी लज़त त हेॾा हा तव्हां डोड़ंदा आहियो। अॼु मूं ते दाद फिरियाद ॿेली न कयो, ही शैतान जा जुमिला आहिनि। फरमाई शैतान खे सुञाणियो पंहिंजे दुश्मन खे। शैतान आयो, उन जेके पोइ नस्ल वारा उन्हनि खे चवणु लॻो, ॿुधो तव्हांजा जेके अबा ॾाॾा हुया जेके फूत थी विया इलाही वॾा अल्लाह जा वली हुया, हिननि में वॾी ताक़त हुई, हे हीअं करे छॾींदा हीअं करे छॾींदा। हाणे ॿेली तव्हां ईअं कयो, इन्हनि खे सॾु करणु शुरू कयो, इन्हनि खे पंहिंजो जेको आहे सो हाजत रवा मुश्किल कुशा रोज़ी रसाइण वारो ज़िंदगी जे मामला ते कुदरत रखण वारो, इन में अक़ीदो रखो। तव्हांजा वॾड़ा सभु इन्हनि वटि ईंदा हुया, पोइ उन्हनि जा अक़ीदा उन में ठही विया हलिया। ऐं पोइ छा कयो शैतान, उन्हनि जूं तस्वीरूं उन्हनि खे ठाहे करे उन्हनि जूं शिकिलूं ठाहे करे ॾेई छॾियो उन्हनि जे यादगिरी जे लाइ। जीअं अॼु जे दौर में बि ईअं थींदो रहे थो, को वॾड़ो फोत थी वेंदो आहे, पंहिंजा घर वारा छा कंदा, तस्वीर कढी करे वॾे फ्रेम लॻाए करे घर में ओताक में जीअं लॻियूं पयूं आहिनि, वञी करे ॾिसो दुकाननि में, अब हीअ छा जे लाइ टंगियल आहे साईं, हीअ बि कंहिं मक़सद जे लाइ टंगियल कोन्हे, हिन खे ॾिसूं था न बाबा जो हिकिड़ो तसवुर ऐं ख़्यालु ज़हन में अचे थो, हे असांजो वॾड़ो नाना हुयो, हीअ ॾाॾो हुयो, हीअ मामो हुयो, या त वरी उहे सभु तस्वीरूं कढियूं पियूं आहिनि, पोइ किताबनि में छपजी अचनि पियूं, किथे घुमनि पिया, किथे ॻाइनि पिया, किथे खाइनि पिया, किथे कचहरी, किथे टहक टोका, किथे नशे जो, हर तरह जी तस्वीर पई आहे यादगिरी जे लाइ। इहो शैतानी अमल आहे, इहो शैतान सभ खां पहिरियां करायो ऐं पूॼा हितां ई शुरू थी, हितां शुरू थी। उन्हनि खे शैतान अची वरगलायो त ॿेली हीअ जेके तस्वीरूं लॻियूं पियूं अथव न, हे सभु कुझु करे ॼाणनि था। हितां शिरक शुरू थियो ऐं अल्लाह खे छॾे करे अल्लाह जे मामलात में अल्लाह जे बाननि खे मख़लूकनि खे जिन्हनि खे का ख़बर ई कान हुई, असांजे पोयां छा पियो थिए, उनखे शरीक करे उन्हनि खे उहे पावर ऐं इख़्तियारात ॾियणु शुरू करे छॾियो जेके अल्लाह रब्बुल आलमीन जो हक़ आहे। पोइ आस्ता 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 साल 2 साल 100 साल के सदियूं गुज़रियूं ऐं क़ौम सफ़ा फुल धुत अंधेरे शिरक में दलदल में फांसी ऐं गर्क थी वई हली। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन सोणे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो इंतख़ाब कयो, सोणे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे मोकिलियो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमायो रसूल जेके ईंदा आहिनि न, रसूल अल्लाह से मोकिलींदो आहे या मोकिलिया कंहिं बि क़ौम में, उहे 2 ॻाल्हियुनि जे लाइ मोकिलिया। हाणे वञी ने क़ौम वारनि खे सम्झायो त ॿेली तव्हां ग़लति रस्ते ते आहियो, सम्झो या ग़लति रविशूं ग़लति तरीक़ा छॾियो, या त कामयाब थियो हेॾा फर्मा बरदारी करे, या त पोइ अल्लाह जे तरफ़ां फ़ैसिलो थी चुको आहे त हाणे इन्ही क़ौम जो इख़्तिताम आहे, हाणे इन्ही क़ौम जो टाइम ख़तमु आहे, इन खे ख़तमु थियणो आहे। अल्लाह जी क़ुरान पाक में फरमायो सूरत बनी इसराइल जे अंदरि फरमाई वाइदा रदना नौलिका करियतन नमरना मुतरफिया फफसगो फिया फहक अलैहा अलकौल फदमरनाहा तदमीरा। अल्लाह करीम फरमायो असां जॾहिं बि कंहिं क़ौम खे कंहिं बस्ती खे हलाक करण जो इरादो कंदा आहियूं, पोइ असां उन में जेके सरदार बोतार पैसे वारा दौलत वारा असां उन्हनि खे छूट ॾींदा आहियूं त हाणे तव्हीं जेको खपे सो करे गुज़रो,
इन आयत करीमा जी तफसीर के अंदर मुफस्सिरीन लिखंदा माना त जेका क़ौम आज़ाद होंदी आहे उनके हलाल हराम जी का ख़बर कान्हे का, शिरको तौहीद जी का ख़बर कान्हे का, पाको खबीस जी का ख़बर कान्हे का। पोइ अल्लाह करीम उन क़ौम में रसूल मोकिलींदो हुयो जो उन्हनि खे तमीज़ ऐं फ़र्क़ु ॿुधाईंदो हुयो। पोइ जेके फ़र्क़ खे सम्झी वेंदा हलिया इताअत फरमा बरदारी में ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं जेके अरड़ा थी बीहंदा हुआ उहे उन ई ख़बासत में, उन ई शिरक में, उन ई हरामखोरी में, उन ई ज़लील व रज़ील कमनि में ज़िंदगी गुज़ारींदा, नतीजो तबाही। तॾहिं फरमाई त असां जॾहिं के क़ौम खे हलाक करण जो इरादो कंदा हुआसीं त पोइ असां उन्हनि में 50 बाना मोकिलींदासीं, 50 कासिद मोकिलींदासीं, वञो इन्हनि खे वञी करे सम्झायो त हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बि इन सिलसिले जी कड़ी आहे, या त तबाही या त कामयाबी। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम आयो ऐं चवण लॻो त ए मुंहिंजी क़ौम वारो उअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु, ए मुंहिंजी क़ौम वारो अकेले अल्लाह जी इबादत बंदगी कयो, उन खां अलावा तव्हांजो को बि माबूद कोन्हे, को बि इबादत जे लाइ कोन्हे। जेके जेके तव्हां नज़रियात हिननि बुतनि में रखियो वेठा आहियो, हिननि मूर्तियुनि में रखियो वेठा आहियो, अल्लाह जे वलियनि में रखियो वेठा आहियो, इहे सभु जा सभु जेके अक़ीदा आहिनि सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे ज़ेब ॾियंदा, अल्लाह जी ज़ात जो हक़ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाईंदा। रब्बुल आलमीन ने क़ुरान पाक फरमायो आहे, अया काफ़िर जवाब ॾियण लॻा फ़क़ाल अलमलउ अल्लज़ीन कफ़रू मिन क़ौमिही मा नराका इल्ला बशरम मिथलना। सरदार चवण लॻा, सरदार पैसे वारा, दौलत वारा, वॾेरा चवण लॻा, ताक़तवर चवण लॻा, ए नूह असीं तोखे ॾिसूं पिया, असां जहिड़ो तूं माण्हू आहे, असां जहिड़ो इंसान आहे, असां जीअं खाईंदड़ पीअंदड़ उथंदड़ वेहंदड़ सुम्हंदड़ जागंदड़, असां जीअं ई तुंहिंजी औलाद मामलात घर घाट आहे। ए नूह इहो कीअं थो थी सघे जो तूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में काफ़िरनि जो ॿियो नुक़्ते नज़र बयानु कयो आहे। ए नूह असां तुंहिंजे पोयां कीअं त लॻाऊं, असीं ॾिसूं था त तोखे मञींदड़ जेके बि आहिनि, तुंहिंजा पोइ लॻ जेके आहिनि, तुंहिंजा चाहींदड़ जेके आहिनि, जेका ताबे फरमा बरदार आहिनि, बादी राई, असां ॾिसूं था त इहे हक़ीर मिस्कीन ग़रीब माण्हू आहिनि जेके असांजी नज़रनि में का हैसियत कोन था रखनि। अल्लाहु अकबर कबीरा वमा नरा लकुम अलैना मिन फज़ल बल नज़ुन्नुकुम कादिबीन। जो नुक़्ते नज़र इहो बयानु कयो, रब्बुल आलमीन खे चवण लॻा तोखे या तुंहिंजे मञीदड़नि खे असांजे मथां का बि बरतरी कान्हे का, न ख़ानदानी बरतरी वठो, न दौलत जी बरतरी वठो, न ताक़त कुवत जी बरतरी वठो, न वरी का कसरत माण्हुनि जी तुंहिंजे पोयां लॻी आहे, का बि बरतरी कान्हे का बि फ़ोकियत असांजे मथां कोन्हे का। जेकॾहिं तूं सचो है, जेकॾहिं तूं एतिरे क़दुरु आला ऐं उम्दा किरदार वारो आहीं, सची वाट ऐं रस्ते वारो आहीं, त पोइ ही माण्हू कसरत सां तुंहिंजे पोयां छो न लॻा, असांजे पोयां छाजे लाइ लॻा पिया। अल्लाहु अकबर कबीरा। सोने नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे उन जी क़ौम खे तानो ॾिनो त तव्हीं ग़रीब आहियो, तव्हीं मिस्कीन आहियो। गुज़िश्ता जुमे में बि चयो हुयोसीं त रब्बुल आलमीन जे दीन जी तरफ़ दावत ॾियण वारा अक्सर बेशतर ग़रीब माण्हू हूंदा आहिनि, विचे तबिके जा हूंदा आहिनि। सोने पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सोने मुहम्मद रसूलुल्लाह खे खणी करे ॾिसो, उन खां पहिरियां सोने ईसा खे खणी करे ॾिसो, उन खां पहिरियां सोने मूसा खे खणी करे ॾिसो, उन खां पहिरियां सोने याकूब खे खणी करे ॾिसो, सोने यूसुफ खे खणी करे ॾिसो, सोने नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे ॾिसो, सोने इब्राहिम खे खणी करे ॾिसो। हत्ता के सोने नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़बान मज़ा इहे जुमला बि चया, वला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह, ऐं नथो चवां त को वॾो अमीर आहियां, ऐं नथो चवां त के मूं वटि रब्बुल आलमीन जा खज़ाना आहिनि, ऐं नथो चवां त हूं हीअं इशारो करे छॾींदुसि, हीअं शुको हणी छॾींदुसि त हीअं थींदो हीअं थींदो। न न, ऐं रब्बुल आलमीन जे
वही जो ताबे आया मूं वटि अल्लाह जे तरफ़ां के खज़ाना का दौलत कोन्हे का तव्हां जहिड़ो इंसान आया वला कुल लकुम ऐं ईअं बि नथो चाहियां त ऐं गैब ॼाणा थो गैब जानदान आया ऐं ईअं बि नथो चवां जिन्हनि खे तव्हीं हक़ीर सम्झो पिया ग़रीब सम्झो पिया मुलड़ा सम्झो पिया त इहे मुंहिंजी नज़र में बि हक़ीर थी वञनि हलिया ऐं अल्लाह इन्हनि खे कंहिं क़िस्म जे के सुठा भाङा कोन ॾींदो अल्लाहु अअलमु बिमा फी अनफुसिहिम इन्नी इदन लमिन ज़ालिमीन ॿुधो सरदारो मुंहिंजी क़ौम वारो जाबिरो ज़ालिमो अल्लाह जे दीन जा दुश्मनो ॿुधो ऐं ईअं कोन थो चवां थी ग़रीब आहिनि ही मिस्कीन आहिनि ऐं तव्हांजे चए जे करे हिननि खे तड़े पाण खां परे करे छॾियां जेकर मूं ईअं कयो उन वक़्तु ऐं ज़ालिम थी वेंदुसि हलियो नाइंसाफ़ी कंदड़नि मञा थी वेंदुसि हलियो सोने नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क़ौम सां कचहरी पिया लॻिया सभु सरदार पैसे वारा इन जे करे पाण पोयां बि बयानु कयोसीं त जेकॾहिं उहा दौलत उहो पैसो उहा पिरापटी जेका अल्लाह जे दीन खां परे करे अल्लाह जी तौहीद खां परे करे अल्लाह जी इबादत खां परे करे इहा जेका दौलत आहे इहो वॾो फितनो ऐं तबाही आहे आई पोइ इहो इंसान जेकॾहिं इन दौलत जे फितने खे न सम्झो इन आज़माइश खे न सम्झो इन जो शिकार थींदो वियो हलियो इन जी तड़पो हिरसो तलब में लॻी करे पंहिंजी ज़िंदगी जा राति ॾींहं सालनि जा साल गुज़ारींदो रहियो त पोइ इहो अल्लाह जो बि कोन थींदो पंहिंजी बिरादर जो बि कोन रहंदो हता के पंहिंजे नफ़्स जो बि ख़ैर ख़वाह कोन रहंदो इहो पंहिंजी जान जो बि दुश्मन ऐं वेरी थी पवंदो अल्लाहु अकबर कबीरा इन जो मिसाल हदीस शरीफ किताब सही बुखारी किताब हदीस अंबिया जे अंदर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन फरमाइंदा बनी इसराइल कौम में 3 माण्हू हुया हिकिड़ो बीमारी कोढ़ में मुब्तला है बरस में मुब्तला है ॿियो वार हथ सही कोन अल्लाह से ॾिना घसे छॾिया ऐं टियों नाबीनो हुयो गौर सां ॿुधिजो असां वटि बि थोरो पैसो अचे थो न ॾाढा आकड़जी करे अल्लाह जे दीन खां परबराई इख्तियार कंदा आहियूं अल्लाह जे दीन खां भॼंदा आहियूं का हैसियत का वेझो ई कान्हे का अल्लाह जे दीन जी क़ुरान जी अल्लाहु अकबर कबीरा फरिश्तो आयो मोहम्मद करीम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन इरादो कयो त हाणे आउं इन्हनि खे आज़मायां थो फरिश्तो आयो कोढ़ जंहिं माण्हू कया बर्स जी बीमारी आहे उन वटि आयो आहे अची करे चवण लॻो आहे ॾे ख़बर तोखे कहिड़ी शइ महबूब आहे तूं का शइ घुरण चाहींदो का शइ तलब आहे चए हा मूंखे तलब आहे त मुंहिंजो रंग ख़ूबसूरत थी वञे हलियो ऐं मुंहिंजी जेका चमड़ी बीमारी में मुब्तला आहे न इहा बीमारी बि ख़तमु थी वञे हली मुंहिंजी चमड़ी बि ख़ूबसूरत थी वञे हली जिल्दुन हसनुन व लौनुन हसनुन आउं इहा ख़वाहिश रखां थो त हिन बीमारी मां बि जान छुटे ऐं आउं सुहिणो ई ख़ूबसूरत हुजां माण्हुनि खे वणा अल्लाहु अकबर कबीरा ओ उनखे जीअं उन ते हथ फेरियईं उनजी बीमारी बि ख़तमु थी वई हली ऐं सुहिणो ई ख़ूबसूरत हसीन जमील थी वियो हलियो माना बीमारी बि वई सिहत याबी जी दौलत मिली रंग कारो कोझो सांवलड़ो हुयो उहो बि वियो ख़ूबसूरती जी दौलत मिली नेमत मिली वरी पुछा कईंसि ॾे ख़बर तोखे ॿियो छा खपे माल दौलत मज़ा तोखे छा खपे चई मूंखे माल दौलत मज़ा ॾाछूं खपनि उठ खपनि पोइ हुन छा कयो ओॾी महिल हुनखे हिकिड़ी ढुकी ॾाची ढुकी उठड़ी ॾेई छॾियईं उन खां पोइ हलियो अॻिते वरी ॿिए माण्हू वटि वियो जेको छोड़ो आहे टिंडो टिकलो जेके वार कोन आहिनि वार बि अल्लाह जी केॾी वॾी नेमत आहे पुछा कंहिं ख़बर तोखे छा खपे चए मूंखे वार खपनि सुहिणा ख़ूबसूरत वार ऐं वणंदड़ वार हुजनि फ़रिश्ते हुनजे छोड़ ते हथु घुमायो त हुनखे वार फुटी विया हलिया ॿियो छा खपई चई मूंखे ढगियूं खपनि उन खे ढगियूं ॾेई छॾी हिकिड़ी ढगी ॾेई छॾी ढुकी ढगी वियम ते वरी अॻिते हलियो नाबीनो नाबीने वटि आयो ॾे ख़बर तोखे छा खपे चई मूं वटि अखियूं कोन आहिनि मूंखे अखियूं खपनि मूंखे अखियूं मिलनि जीअं त आउं माण्हुनि खे ॾिसां जीअं माण्हू ॾिसनि पिया ईअं आउं बि ॾिसां
हुननि जे अखियुनि ते हथु घुमायो त हुनजो अखियूं वापसि अची वियूं हलियूं। चई तोखे भला माल मां छा खपे? चई मूंखे माल में ॿकरियूं खपनि। पोइ हुनखे ॿकरी ढुकी ॾेई छॾी। हाणे हुनजी उठणी वियामी, ॾाची वियामी, उन मज़ाए धण हदीस में अल्फाज़ आई मोहम्मद करीम फरमायो ॾाचियुनि जा ढगियुनि जा लश्कर थी विया, ॾाचियुनि जा लश्कर थी विया हलिया। वरी ॿियो जेको हुयो थोरो टिंडो टिकलो, उनखे वार मिलिया, ढगी मिली, ढगी वियामी, ढगी वियामी, ढगी वियामी, नसुल नसुल वाढी भरिजी वई धण ढगियुनि जा। वरी ॿियो नाबीनो अंधो काणो, उनखे अखियूं मिलियूं, ॿकरी वियामी, ॿकरियुनि मां ॿकरियूं, ॿकरियुनि मां ॿकरियूं, धण थी वियूं हलियूं। अल्लाह से वरी फ़रिश्ते खे हुकुम ॾिनो, फ़रिश्ता हाणे वञ वरी हिननि खां सवाल कर, ॾिसूं त सही केतिरा मुंहिंजा थोरा हिननि खे यादि आहिनि, किथे शुक्र जे बजाए इन दौलत जे फितने जो शिकार त कोन थी विया हलिया, ना शुक्री तकब्बुर जी वॾाई में त कोन पइजी विया हलिया। अल्लाह अकबर कबीरा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़रिश्तो आयो आहे, पहिरें पहिरें कोढ़ वारी बीमारी वारो वटि। चयो अल्लाह जा बाना, ऐं मुसाफ़िर आहियां, थकल आहियां, टुटल आहियां, मूं वटि सवारी कोन्हे का, हिकिड़ी ॾाची मूंखे ॾे अल्लाह जे वास्ते, अल्लाह जे नाले सां, जीअं त उन ते सवारी करे ख़ैर आफ़ियत सां पंहिंजो सफ़र पूरो करे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुची वञा हलियो। उन छा जवाबु ॾिनो आहे? चई त ही जेका दौलत दुनिया जंहिंजी निस्बत तूं अल्लाह ॾांहुं पियो करीं, जे अल्लाह जे वास्ते नाले सां तूं मूंखे घुरी पियो को, उन ॾिनो आहे छा? ही मुंहिंजे अबे ॾाॾे जी मिल्कियत जो विरसो मिलियल आहे, मूंखे उन जी जाइदाद मञा मुंहिंजो हिसो निपटल आहे, मूंखे कंहिं बि कोन ॾिनो आहे। अल्लाह अकबर कबीरा। उतां वरी हलियो आहे ॿिए वटि, जेको ठोड़ो टिकलो हुयो, उनखे अची करे चयईं त अल्लाह जा बाना, मुसाफ़िर आहियां, थकल आहियां, टुटल आहियां, हिकिड़ी ढगी जो उन अल्लाह जे वास्ते सवाल आहे, उन अल्लाह जे वास्ते सवाल आहे त मूंखे हिकिड़ी ढगी ॾे तां, त मुंहिंजे सफ़र जे साथ थी पवे, किथे मूंखे खीर जी ज़रूरत पवे, किथे कुहण जी ज़रूरत पवे, किथे खपाइण जी ज़रूरत पवे। उन बि जवाबु ॾेई छॾियो, जंहिं अल्लाह जे वास्ते तूं मूंखां घुरी पियो, उन थोरी मूंखे ॾिनी आहे। हीअ ढगियुनि जी जेका दौलत आहे, हीअ जेके धण ॾिनी पियो, हीअ त मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत जो विरसो मूंखे मिलियो आहे। उनखे बि छॾियईं, आयो आहे उन काणे वटि, चयो अल्लाह जा बाना, ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मोहताज आहियां, मुसाफ़िर आहियां, मूंखे हिकिड़ी ॿकरी ॾे अल्लाह जे वास्ते। उन चयो आहे ए अल्लाह जा बाना सवाली, तो अल्लाह रब्बुल आलमीन जो नालो ॾेई करे मूंखां घुरियो आहे, हे जेके धण ॿकरियुनि जा अथई, जेके तोखे खपनि उन अल्लाह जे नाले तो काहे वञ हलियो, हुनखे यादि ॾियारे आयो। जवाब खां पोइ, इनकार खां पोइ चई आयुसि ॾे ख़बर, यादि कजां उहो वक़्तु जॾहिं तूं कोढ़ जी बीमारी में मुब्तला हुई, ऐं उहो साॻियो माण्हू आहियां, साॻियो शख़्स आहियां, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम सां तोखे हथ घुमाए करे तोखे शिफ़ा बि ॾेई वियसि हलियो, तोखे सुहिणो रंग बि ॾेई वियसि हलियो, तोखे ॾाची बि ॾेई वियसि हलियो। अॼु तूं उन अल्लाह जे नाले ते ॾियण खां इनकार कयो आहे, दौलत जे फितने में मुब्तला थियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खां तकब्बुर आकड़ कई आहे, वॾाई कई आहे। वरी ढगियुनि वारे खे बि ईअं चई जी तो वॾाई कई आहे। ॿकरियुनि वारे जे मल चयो बाबा ही धण बीठो अथई, जेको खपई सो काए वञ हलियो। हा छो जो आऊं नाबीनो हुयुसि, उन रब करीम ई मूंखे अखियूं ॾिनियूं, उन अखियुनि खां बाद में ॿकरी ॾिनी आहे, उन ॿकरियुनि खे वधाए करे धण ॿकरियुनि जा ॾेई छॾिया। पोइ उन ॿुधायुसि, फ़रिश्ते चई ॿुध, तोखां अलावा ॿ माण्हू ॿिया बि हुया, हिकिड़ो कोढ़ जी बीमारी में मुब्तला हो, ॿियो छोड़ो हुयो। उन्हनि मूंखां ही मुतालबा कया, उन्हनि जा मूं मुतालबा पूरा कया। हाणे उन्हनि खां थी आयो आहे, उन्हनि मूंखे जवाबु ॾेई छॾियो, चवंदे हे असांजे अबनि ॾाॾनि जी मिल्कियत आहे, हे उन मज़ा असांखे मिलियो आहे। तूं कामयाब थी वई, अल्लाह तोखां राज़ी आहे। उन्हनि ॿिन्ही खां अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थी वियो हलियो। अंदाज़ो लॻायो केतिरा सबक़ आहिनि इन हिकिड़े वाक़े में असांजी सम्झ जे लाइ। लेकिन अकुल ज़िंदा हुजे न, दिलि ज़िंदा हुजनि, ज़मीर जाॻियल हुजे न, मुस्लमान आहियूं, अल्लाह ते वाक़ई बरवतो आहे न, ऐं सम्झूं था त हीअ जिस्म में सभु नेमतूं अल्लाह जो आहिनि, अल्लाह खसण ते बि क़ादिर आहे। जेकॾहिं इहो अक़ीदो रखूं था न, घर में जेके नेमतूं आहिनि सभु अल्लाह जो आहिनि, खसण ते बि क़ादिर आहे, त पोइ असांखे सम्झणु खपे ऐं पंहिंजे अक़ीदे जी इस्लाह करणु खपे, वॾाई तकब्बुर खां रुजू करणु खपे। अॻियनि क़ौमनि जिन्हनि तकब्बुर कया पकड़जी विया हलिया, जेके आजिज़ थिया कामयाब थी विया हलिया,
उन्हनि जा दुनिया में ही मुआसबा थिया। अल्लाह करीम अवां खे मूंखे केतिरी मोहलत ॾिनी आहे, केतिरी ढर ॾिनी आहे। इहो अल्लाह जो एहसान ऐं नेमत आहे। हिन जुमे ते न सुधरिया त मन अॻे जुमे ते सम्झी वेंदा हलिया, पर अल्लाह करे सम्झ में बि अचे, अल्लाह करे सुधारो बि थिए, अल्लाह करे आकड़ बि निकिरे। तो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क़ौम वटि दौलत हुई, इन दौलत उन्हनि खे फितने तकबुर में, आकड़ में, शिरक में अॻिते वधाए छॾियो। जो सोणे पैगंबर नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे बि ताना मेहणा टुनका ॾिनो, आख़िरकार 950 साल गुज़रिया। सोणे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जा चयो, या रब्बी अन्नी मग़लूबुन फंतसिर, मुंहिंजा अल्लाह हाणे छे थी वियो अथई, हे मञींदो ई कोन था, ही सुधरण वारो नालो ई कोन था वठनि। अल्लाह आऊं मग़लूब आहियां, आऊं बेवस आहियां, आऊं कमज़ोर आहियां, आऊं मोहताज आहियां, आऊं हीच आहियां, मूं वटि का ताक़त ई कान्हे का। छो ईअं चयईं? को मरा आया, या नूह क़द जादलतना फअक्तरत जिदालना फातिना बिमा ताइदुना इन कुंत मिन सादिकीना। ए नूह ॿुध, घणो ई तो असां सां झगड़ो कयो आहे, घणियूं ई तकरीरूं कयई, घणो ई असांखे तो सम्झायई। क़ुरान चए थो, रब्बी इन्नी दाअवतु क़ौमी लैलन व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा। मुंहिंजा अल्लाह राति ॾींहुं हिकु करे उन्हनि खे तुंहिंजी तौहीद जी दावत ॾिनी आहे, लोरी सेखारण जी कोशिशि कई आहे, लोरी ॾिनी आहे अल्लाह, पर इहे अञा ई मुतनफ़िर थी विया थी हलिया, अञा ई ज़िद्दी ऐं हट धर्म थी विया थी हलिया। छाजे करे? दौलत जे करे, छाजे करे? वॾे राइप जे करे, छाजे करे? अबनि ॾाॾनि जे दीन जे करे। सूरतुल मोमिनून खणो, अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए थो, ॿियों सिपारो आहे, 18 सिपारो आहे, सूरतुल मोमिनून जो ॿियो रुकू आहे। रब करीम फरमायो आहे, जेॾी महिल सोणे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम वारनि जे साम्हूं तौहीद जी हिकिड़ाए भेजे, इबादत माली हुजे, कौली हुजे, नज़राती हुजे, अक़ीदती हुजे, सभ जी सभ बदनी इबादत अल्लाह जे लाइ करणी आहे। क़ौम वारा चवण लॻा, मा हाज़ा इल्ला बशरुम मिथलुकुम, ओ असांजी क़ौम वारा ॿुधो, ही तव्हां जहिड़ो असां जहिड़ो इंसान आहे। युरीदु अन यतफद्दल अलैकुम, ही चाहे थो त तव्हां सभ जा सभ हिन जी ॻाल्हि मञो, ऐं ही तव्हांजो सरदार थी वञे हलियो, तव्हां सभ हिन जा ताबे थी वञो हलियो। मा समिअना बिहादा फी आबाइनल अव्वलीन, हे जेके ॻाल्हियूं करे पियो, ही जेके ॻाल्हियूं करे पियो, जेको रस्तो ॾेखारे पियो, हे त पंहिंजे अबनि ॾाॾनि में पहिरियनि में इहे ॻाल्हियूं, इहे किस्सा त हुया ई कोन। यानी अबा अब्बा ॾाॾा वॾड़ा जेके उहे सभु ॿी रुख थिया, हे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? ही अॼु बि मुसलमाननि जी इहा हालत आहे। क़ुरान ॿुधाए न, असांजा अब्बा ॾाॾा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दौर, मक्की को दौर खणो, सही बुखारी हदीस नंबर 7 आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महिल दावत तबलीग पेश कई, अब्बा ॾाॾा, क़ुरान चए थो उन्हनि चयो असांजा अब्बा ॾाॾा। मोहम्मद करीम फरमाए, उतरुकु मा यक़ूलु आबाउकुम, छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, छॾियो इन्हनि अक़ीदनि खे। जो जेके अब्बा ॾाॾा चओ था न, इहे अबनि ॾाॾनि वारो दीन अल्लाह जो दीन कोन अथव। ही दीन उहो आहे जेको आउं मुहम्मद ॿुधायां पियो, ही दीन अल्लाह जे तरफ़ां वही अथव। अॼु बि असांजी क़ौम जी रट रींग रड़ इहे ई आहे, अब्बा ॾाॾा, अब्बा ॾाॾा, अब्बा ॾाॾा। दुनिया जे मामले में अब्बा ॾाॾा न, दुनिया जे मामले में ॿनी जी ॻाल्हि थी अचे न। हींअर जेको तबिको आहे न, असांजा अब्बा ॾाॾा तो चलिया, ॿनी कोन वरितऊं, आहे कोन। ओॾी महिल असांजा अब्बा ॾाॾा चवनि, ॿनी खे असीं छा कंदासूं, असीं हुजूं हा न हीअं करे छॾियूं हा। होॾी महिल चवंदा असांखे ढगियूं ॾियो, उठ ॾियो, ॿकरियूं ॾियो, ॿनी कान वरितऊं। हल साईं, खिलाणनि त ॾिस पंहिंजो, केतिरी ॿनी खणी छॾी, सरकारी ॿनी पंहिंजे खातम ते कराए छॾियऊं। असांजे अबनि ॾाॾनि खे ख़बर ई कान हुई त ॿनी अॻिते हली करे छा थींदी। अबा दुनिया में अबा ॾाॾा चरिया हुआ, पर दीन में मोहम्मद जे दीन खां वधीक सचा हुआ, दीन में अल्लाह जे क़ुरान खां वधीक सचा हुआ। हत्ता के एतिरे हद ताईं बि थियो, जेका ॻाल्हि पाण खे कान वणी, उनखे पादरूं हणी घर मां बि कढियो अथई, उते उन मामले में कूड़ा हुआ। दीन जे मामले में सी सचा उन्हनि खे नथा छॾे सघूं। हे साॻी रट खणो नूह खे तॾहिं बि इहा ॻाल्हि, खणो इब्राहिम खे तॾहिं बि इहा ॻाल्हि, खणो मूसा खे तॾहिं बि इहा ॻाल्हि, खणो ईसा खे तॾहिं बि इहा ॻाल्हि, खणो मोहम्मद रसूलुल्लाह खे तॾहिं बि इहा ॻाल्हि, खणो इब्राहिम खे तॾहिं बि इहा ॻाल्हि। अबा ॾाॾा सचा हुआ, मता हिन जे पोयां लॻायो।
अंदाज़ो लगायो मुसलमान, ही दौलत वॾी ख़तरनाक शइ आहे, फितनो आहे। तॾहिं जेकॾहिं इन दौलत जे करे, इन दौलत जी मोहबत जे करे, सही बुखारी किताब मवाक़ीत सलात बाबु सलात कफ़ारतुन जे तहत हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु वेठो आहे। हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान राज़दार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठो आहे। जॾहिं कुन्ना जुलूसन इंद उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु, उमर बिन ख़त्ताब वटि असां वेठा आहियूं। वेंदे वेंदे उमर बिन ख़त्ताब चयो, अय्युकुम यहफ़ज़ु क़ौल रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो त ख़बर तव्हां मजा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा ॻाल्हि वधीक केरु थो यादि रखे फिल फितना, फितननि जे बारे में। रसूल करीम कहिड़ी शइ खे फितनो चयो आहे? हुज़ैफ़ा बिन जमाल जो क़ुल्तु लहू, मूं चयोमांसि अना ऐं वधीक यादि थो रखां, फितनतु रजुल फी अहलिही व मालिही व वलदिही व जारिही। मूं ॿुधायोमांसि मोहम्मद करीम फरमायो, माण्हू जी आज़माइश, माण्हू जो फितनो, माण्हू जी नाकामी, माण्हू जी तबाही बर्बादी उनजे घर वारनि में आहे, उनजे माल में आहे, उनजे औलाद में आहे, उनजे रिश्तेदारनि में आहे। युकफ़िरुहा सलात व सौम व सदक़त वल अम्र व नहय। जेकर इन फितने खां को माण्हू बची सघे थो न, उनखे नमाज़ सां वाबस्तगी रखणी पवंदी, तॾहिं उहो घरवारी जे फितने खां बि बचंदो, औलाद जे फितने खां बचंदो, माल जे फितने खां बचंदो, रिश्तेदारनि जे फितने खां बचंदो। व सौम, रोज़े सां तालुक़ रखणो पवंदुसि तॾहिं बचंदो। व सदका, सदको रखणो करणो पवंदुसि तॾहिं बचंदो। वल अम्र व नहय अन, तबलीग करणी पवंदसि। अवल पाण खे बुछड़ा कम छॾणा पवंदसि, माण्हुनि खे छॾाइणा पवंदसि। अवल पाण खे नेकी जा कम करणा पवंदसि, माण्हुनि खे नेकी जा कम करणी दावत ॾियणी पवंदसि। इहो माण्हू फितने खां बची वेंदो। न घरवारी जो फितनो गाली ॾींदुसि, न औलाद जो, न माल जो, न रिश्तेदारनि जो। अंदाज़ो लॻायो आहे को माण्हू फितने खां बचल। तबाही बर्बादी, तबाही बर्बादी। पोइ नमाज़ पढ़ी छा कयूं? अल्लाह गफ़ार आहे, पाण बख़्शींदो त बख़्शींदो, न बख़्शे त जहन्नम वरी कंहिंजे लाइ ठाही अथव, जहन्नम त भरींदो न। अंदाज़ो लॻायो एॾी वॾी आकड़। हू चवण लॻा, या नूह, ए नूह, घणो ई जोड़ो कयो अथई, घणियूं ई ॻाल्हियूं कयूं अथई, भला एतिरी ई ॻाल्हि आहे, असीं तबाह थींदासीं, बर्बाद थींदासीं न। फातिना बिमा ताइदुना इन कुंत मिन सादिक़ीन, भला हाणे अज़ाब छॾाए जान। नूह, सोणे नूह छा चयो? अंदाज़ो लॻायो न। नूह नबिया चूंडियला नजियुला 950 साल तबलीग कया, एॾो वॾो दादलो आहे, पर कॾहिं बि हुननि एतिरो सतायो, एतिरो इदायो, हे शुको कोन है। हल बाबा, तबाही बर्बाद, करामत हुजे, ताक़त हुजे, जीअं अॼु जे हथ चोके पीरनि में, बापनि में, भोपनि में, मुर्शिदनि में। हल साईं जी वॾी करामत आहे। हो अब्दुल कादिर जेलानी 10 साल ॿुधल ॿेड़ी तारे छॾी हुई, मुर्दनि खे ज़िंदा कंदो हुयो, ज़िंदनि खे मारींदो हुयो। ओ मुअल कुकड़ जा हॾा पिया। हिकिड़ी मुरीदाणी आई, चइसि हा पाण मुर्गो पिया खाओ, मुंहिंजे छोकिरे जे साम्हूं हॾा रखिया अथई। भाउ अब्दुल कादिर जेलानी देर कोन वई, हीउ जो हुकुम कई त कुकड़ तयारु थी हलियो, को हे उन छोकिरे मुरीदाणी जे खाराए छॾी। हेॾियूं वॾियूं करामतूं, पर हेॾा नूह नबी 950 साल तकलीफ़ूं मुशक़तूं बर्दाश्त पियो करे। चवण लॻा त भला हाणे अज़ाब छॾाए जान। सोणे नूह छा चयो? इन्नमा यातीकुम बिहिल्लाहु इंशाअ व मा अंतुम बिमुअजिज़ीन। अज़ाब आणण, तव्हांखे तबाह करण, तव्हांजी पकड़ करण, तव्हांखे तबाह नामुराद करण, सोणे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे वस जी ॻाल्हि कान्हे का। जेकॾहिं चाहियो त अल्लाह उन्हीअ खे तव्हां ते आणींदो, ऐं जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी पकड़ आई त यादि रखी छॾियो, तव्हां उनखे आजिज़ बि नथा करे सघो। रब्बे अन्नी मग़लूबुन फंतसिर, ओ मुंहिंजा रब करीम, हाणे मुंहिंजी क़ौम वारा सफ़ा इन्हीअ मंज़िल ते वञी पहुता अथई, इन मोड़ माग ते वञी करे पहुता अथई जो चवनि था त नूह हाणे अज़ाब आण, हाणे किसो तमामु ई ख़तमु कर। मुंहिंजा अल्लाह रब्बे इन क़ौमी कज़्ज़बून, मुंहिंजे क़ौम वारनि कूड़ो करे छॾियो आहे। फ़फ़्तह बैनी व बैनहुम फ़तहन व नज्जिनी व मन मइय मिनल मुअमिनीन। अल्लाह जेसीं ताईं उन्हनि इहा ॿोली कान ॿोली हुई, तेसीं ताईं मूं नूह तबलीग पियो कई। पर हाणे चवनि था अज़ाब आण त अल्लाह मुंहिंजी क़ौम वारा हाणे सफ़ा हट धर्म थी विया हलिया। हाणे मुर्गो इनकार करे वेठा कि अल्लाह हाणे तूं फ़ैसिलो करण वारो आहे, फ़ैसिलो कर। अंदाज़ो लॻायो।
सुनो नूह नबिया काश वस्म वला यनफउकुम नुसी इन अरदतु अन अंसालकुम इन कान अल्लाहु युरीदु अन युगवियकुम हुवा रब्बुकुम व इलैहि तुरजाऊन जेकन रब तवा के गुमराह करण चाहे तो रब्बुल आलमीन जे इनकार तो ही जे करे अल्लाह यो फैसलो करे छलियो आ त तवा के तबाह बर्बाद करे पर सुनो नूह केतरी भी तवा सा हमदर्दी और शफकत सा पेश अचे पर उन जी समझाणी तवा के फायदो कान दई सगंदे ये सब रब्बुल आलमीन जा कमाल अथव सब रब्बुल आलमीन जा पावर कुदरत आऊं तो सिर्फ इन गाल जो पाबंद आया जेको रब करीम मोके हुक्म दिनो आई ओहो तवा के बुदाया अवा जी इस्लाह कया अल्लाह करीम का दुआ है तो अल्लाह से मुके अवा के कुरान हदीस पढ़न समझण पंजी इस्लाह करण जी ऐं दुनिया जे फितनन खां बचण जी तौफीक अता फरमाए।